एपको वापडा पनुआकिल जी इंतजामिया एसडीओ ILS फयाज़ भुट्टो अली खान अबड़ो उन्हनि जी टीम पारां सेपको पनुआकिल जी गैर कानूनी बिजली कुंडन वसीले 62 माण्हुनि ऐं वापारियुनि खे विकिरो करे करोड़नि जी करप्शन करण ऐं हक़ सच लिखण ते सहाफ़िन ज़ुबैर इंढण ऐं ॿियनि सहाफ़िन जे ॻोठनि घरनि जी बिजली काठा करे सहाफ़ी ज़ुबैर इंढण फैसल झंडीर खे क़त्ल कूड़नि केसनि जूं फयाज़ भुट्टो अली खान अबड़ो पारां धमकियुनि ख़िलाफ़ सहाफ़ी शहरी परियल दायो बरकत झंडीर ज़ुबैर इंढण शकील वसीर मुमताज़ भुट्टो गुलाम मुस्तफ़ा कलवड़ गुलाम मोहम्मद महेसर सरापा एहतजाज थी रोडनि ते निकिरी सेपको जे राशि सिफारिशी अमले ख़िलाफ़ एहतजाजी नारेबाज़ी कंदे शहीद बेनज़ीर पार्क वटि अलामती बुख हड़ताल शुरू कई आहे। उन्हनि सहाफ़िन सां ॾाढ ऐं सेपको में करोड़नि जी करप्शन मीटर वारनि जी बि बिजली काटे अवाम सां ज़ुल्म नाइंसाफ़ी करप्शन कंदड़ अमले खे ऐं सहाफ़िन खे धमकियुनि जी जांच जी घुर कई आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।